औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन, असां बीठा आहियूं हिन महिल नए स्टैंड ते जेकी बिल्डिंग त तैयार आहे, पर हिन बिल्डिंग खे इस्तेमालु नथो कयो वञे ऐं मुख़्तलिफ़ जेके ट्रांसपोर्ट आहे उहा रोड खां ॿाहिरि बीठी आहे। अंदरि कंहिं बि क़िस्म जी तव्हां ट्रांसपोर्ट न ॾिसंदो ऐं हीउ किरोड़नि रुपयनि जो आवाम जो मुल्क जो नुक़सानु आहे जेको कयो वियो आहे। ऐं स्टैंड जेकी आहे तव्हां ॾिसो त उनजी कहिड़ी हालत आहे। अचो त माण्हुनि खां राय वठूं त हीअ स्टैंड जेकी ठही आहे हींअर नई, इहा इस्तेमालु थिए बि थी या नथी थिए। ठहियो आहे इहो अंदरि बसियूं वग़ैरह उन्हनि वेगन लाइ यूज़ थिए थो या नथो थिए? न सर, काई बि गाड़ी नथी बीहे हिते? न हिते नथी। हीअ रोडनि ते जो बीहे थी ॿाहिरि, त पोइ इन्हनि खे को कंट्रोल करण वारो हिते कोई बि कोन्हे को? सर उहो ऑफिसरनि जो कमु आहे न, वॾा न हींअर जो मसलन हीअ वेगनूं बीठियूं जी, ठीकु आहे। मुसाफ़िर त हक़ीक़त में जेकॾहिं स्टैंड हीअ आहे त हितां ई जेको आहे चढ़णु घुरिजनि जी। त ॿाहिरि रोड ते बीठा आहिनि। हीअ जो किरोड़नि रुपयनि जी जेको आहे ख़र्च कयो वियो आहे, गवर्नमेंट जा पैसा विञाया विया आहिनि जी, त इन मां कहिड़ो लाभ आहे तव्हांखे हिन महिल? हिते कहिड़ो लाभ आहे? तव्हां छा आहियो हिते? सर मां हिते मुलाज़िम आहियां, पटियालो आहियां सर, नायब कासिर। अच्छा, हीअ म्यूनसिपालिटी कहिड़ी ॾिनो अथऊं? जी, ऑफिस आई असांजी अंदरि। म्यूनसिपालिटी जी ऑफिस। जी। तव्हां त राय ॾींदो? असां न चई सघंदा। हा जी। नाज़रीन, हींअर असां जेको आहे वेगन जे ड्राइवर सां बीठा आहियूं। हिन वजह अदा हीअ स्टैंड जेको आहे यूज़ थिए थो या नथो थिए? हिते अंदरि बसियूं बीहनि थियूं, वेगनूं अचनि थियूं, या मुसाफ़िर जेको हितां था चढ़नि या ॿाहिरां था चढ़नि? ॿाहिरां था चढ़नि। हे भला पोइ छाजे करे? हिते स्टैंड आहे, पैसा ॾियो कोड़े हलंदा, वेगनूं बीहनि थियूं। अच्छा, हे पैसा था वठनि तव्हांखे बीहण जा? हीअ पर्ची जा पैसा वठंदा, तव्हांखे पैसा वठंदा म्यूनसिपालिटी? ॾींहुं राति न, बसि सुबुह जो वठंदा, गाॾी भर बि त अॾे रहो उते बसि उहो त ॿाहिरि रोड ते हूंदो नी? हा, रोड ते रोड। ही माफ़िया ट्रांसपोर्ट का जॾहिं मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल मौक़िफ़ वठण जी कोशिशि कई त उन्हनि साफ़ इनकार करे छॾियो। ॿुधाइण में छा आहे बाबा साईं? बाबा ॿुधाए हुकुम में पोइ भरे बाबा स्टैंड अंदरि हेॾो सारो आहे, अंदरि असां ॾिसी आया आहियूं, सभु ॿाहिरि बीठा हो, छाजे करे ॿाहिरि था कयो भरियो गाॾियूं, अंदरि छो नथा भरे? इहो पुछणो था। हथ वधा अथई हथ ॿधण जी ॻाल्हि ई न आहे बाबा साईं। असां कमज़ोर दिमाग़ हथ वधा न त तव्हां अंदरि गाॾी छो नथा भरियो? छा मसइलो आहे? न पास सां की ॻाल्हि आहे जी। अदा किरोड़नि रुपयनि जो हुकूमत ख़र्च कयो आहे स्टैंड ठाही अथई अंदरि, हीअ ॿाहिरि छो बीठा आहिनि ट्रैफिक जाम कयूं? सहूलियत अंदरि का बि कान्हे का, सहूलियत कंहिं बि शइ जी कान्हे का। हुजे सहूलियत माण्हू अंदरि वञनि न। ड्राइवर त ॻाल्हाइण लाइ तयारु कोन्हे। ड्राइवर ॻाल्हाइण लाइ तयारु न, हुननि जो ॿाहिरि गुज़र सफ़र हले थो, गाॾियूं रोडनि ते बीहारे बीठा आहिनि, म्यूनसिपालिटी जा पैसा वठंदा आहिनि, ट्रैफिक वारा पैसा वठंदा आहिनि हुननि खां। तव्हांखे तकलीफ़ न आहे? तकलीफ़ छो न आहे? सॼो ॾींहुं हारून रश लॻी पिया रोड ते। तव्हां छा असां त चवंदा स्टैंड में अंदरि अचनि त भली ॻाल्हि आहे, अंदरि दुकान विकिरो करे ॾिना थो माण्हुनि खे, अंदरि सहूलियत का कान्हे का। ॻाल्हि आहे त असां अंदरि विज़िट करे आया आहियूं, अंदरि एॾी गंदगी लॻी पई आहे, सफ़ाई कान्हे का। ठीकु आहे, म्यूनसिपालिटी वटां एसाज़ हिकु साल जो प्रोग्राम थो हले अंदरि, हा, ऐं उनखां पोइ अंदरि काई बि नज़र न आई। हा न आई त जेके आहियूं त उहे सफ़ाई कनि पिया, उन खां पोइ बाक़ी मुसाफ़िर खाने में कोई मुसाफ़िर नज़र न आयो। हीअ ॿाहिरि जेकी रश लॻी पई आहे, स्टैंड ठाहिण में फ़ाइदो कहिड़ो? हा, पहिरियों त मेन त हुकूमत कंदी न, हुकूमत करे हुननि खां पैसा न वठे, म्यूनसिपालिटी जा पैसा था वठनि सभिनि गाॾियुनि वारनि खां, ट्रैफिक वारा पैसा था वठनि। न ॿुधाईंदा उहे पाण पैसा चोर आहिनि त कीअं ॿुधाइनि? चोर खे ॿुधाईंदो आहे त हे चकर आहे। तव्हां आम पब्लिक खे त हीअ तकलीफ़ आहे न? उहा तकलीफ़ छो न आहे? सॼो ॾींहुं तकलीफ़, रोड ब्लॉक थी था वञनि, रस्ता बंदि लॻा पिया आहिनि, सॼो ॾींहुं तकलीफ़। त किरोड़नि रुपयनि जो जेको प्रोजेक्ट हिकिड़ो तयारु कयो आहे, जेको स्टैंड तयारु कयो आहे, ऐं उनजे बावजूदि म्यूनसिपालिटी वारा हुते वेठा, ऐं हीअ जेके ड्राइवर आहिनि उहे ॿाहिरि गाॾियूं बीहारियूं बीठा आहिनि, ऐं हुकूमत जी बेध्यानी आहे ऐं करप्शन में इहो बि ईअं सम्झो जेको आहे स्टैंड हले वियो। ऐं हिननि जो चवणु आहे ऐं आम पब्लिक जो चवणु आहे त असां लाइ वॾी मुसीबत आहे, हारून वञनि था, उनखां पोइ ट्रैफिक जाम थी वञे। DC लाड़काणा, कमिश्नर लाड़काणा खे सिर्फ़ु रेडियो वारा ई नज़र अचनि था, बाक़ी हीअ जेको अनकरेजमेंट नज़र नथी अचे जेकी रोडनि ते बीठी आहे, ऐं मुख़्तलिफ़ बाअसर माण्हुनि जे करे हीअ ट्रांसपोर्ट हिते हले पई, ऐं इन्हनि ते कोई बि कंहिं बि क़िस्म जो एक्शन न कयो आहे। ऐं इहा हुकूमत जी बेध्यानी आहे, ऐं हुकूमत ई जेको आहे पंहिंजे प्रोजेक्ट खे नाकाम करण जी कोशिशि में आहे। आउं आहियां दिलबर शाहिद, MD सिंध, मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल लाड़काणा।